अगवाणी सुन्नी राब्ता काउंसिल ने मरकजी सनते 22 जमातुल सानी खलीफा बिला फसल सैयदना अबू बकर सिद्दीक रज़े जी योम वफ़ात ते हुकूमत तरफा सरकारी सतह ते आम मोकल न करण खिलाफ रैली कढी वई। रैली की अगवाणी मौलाना शाह मोर बलोच, गुलाम मुस्तफ़ा चाचड़, मौलाना मोहम्मद आफाक हैदरी, डॉक्टर मोहम्मद कासिम नुनारी, शहजादो गुजरानी, शीराज अहमद, मोहम्मद वसीम, मोहम्मद अली बखरानी ऐं ॿियनि कई। रैली गुजरानी होटल खां वेन स्टॉप ताईं कढी वई, जंहिंमें मज़हबी, सियासी ऐं समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। अगवाणनि ख़िताब कंदे चयो त मुल्क पाकिस्तान इस्लाम जे नाले ते वजूद में आयो आहे, पर अफ़सोस जो अॼु मुल्क पाकिस्तान में साहबा कराम जी इज़त महफ़ूज़ नाहे। वक़्त जे हुक्मराननि खां असांजो मुतालबो आहे त खुलफाए राशिदीन जे ॾिहाड़नि ते आम मोकल जो ऐलान कयो वञे। हिननि ॾिहाड़नि ते सरकारी सतह ते प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ख़ासि प्रोग्राम नशर कया वञनि ऐं गुस्ताखनि जे लाइ सख़्त कानून जोड़ियो वञे। ऐं आख़िर में मौलाना शहमूर बलोच आलम इस्लाम ऐं पाकिस्तान जी सलामती लाइ ख़ासि दुआ घुरी। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची